किरण देवानी देवानी हॉस्पिटल में असां हलाईंदा आहियूं पंहिंजो। डॉक्टर साहब आया हैं? सर कयो मथे। सर कयो डॉक्टर साहब कयो मथे। भाई अच्छी तरह कर ये थोड़ी चलो डॉक्टर साहब सर कयो ना मारे सका दाई सर कयो ना अचो अरे भाई कैसे खबर अच्छा सेकंड हेड पर क्या ना मां मिसेस निशा नैनवानी वाइफ मिस्टर तुलसी नैनवानी। सर क्यों नैनवानी साहब फिर माइक पे सर क्या ना वेलकम मिस्टर तुलसी नैनवानी। ये तो गलत लगा सिंधी में नालो नखण आजकल जमानो बढ़ती रहा डॉक्टर साहब और इन करे मुझे घरवाली चे पई कि ता ये रखो था तो साखी जो साखी भाई साखी में सज कंदा हां के साखी याद हुजे या गीत जे रूप में भी सज करे सके जी उनके छूट आया पूरी। मैं शालिनी संतानी, मैं अपने हस्बैंड भगवान संतानी को बुला रही हूँ। पहला तो ये बता भगवान संतानी साहब सिंधी आए कि ना? सिंधी में काले तो खबर आए ना ऐसा सिंधी प्रोग्राम में तो बजना चाहिए सिंधी में काला ने खाने का। मां शालिनी संतानी पहने घोट भगवान संतानिया के सत्ती कयास। अच्छा भाई नाला असांखे भी ख़बर कान्हे हिन करे तव्हां ये सब था कयो। मां पूनम सावलानी पंहिंजे हस्बैंड तरुण सावलानी सॾु करणु चाहियां थी। ताड़ियों तो बजाना थी कंजूसी को ताकि ताड़ी बजाने। मां मिसेस शशि करमवीर उबरियाणी अखंड सिंधु संसार जे हर अंक में चिंतन जे रूप में जेको लेख छपजंदो आहे डॉक्टर बलराम टेलियाणी उहे मुंहिंजा वॾा भाउ आहिनि ऐं मां उन्हनि जी नंढी भेण आहियां। ब्रांड साहब आया उबरियाणी साहब सदु कयो न ये थोड़ी भाई अचण दी ना स्टेज ते ये अलावा ना है हिते सच करणो आहे न ये अचो ही ना मथे अचो ही ना सच करणो वरी अचण दी ना अच्छी है। ना अचो ही ना मथे सवाल अची ना मां मिस्टर करमवीर उबरियाणी खे स्टेज ते सॾु करणु चाहींदमि। वेलकम ब्रांड साहब अचो मां मिसेस प्रीति छावानी पंहिंजे घोट मिस्टर जगदीश छावानी खे सॾु करणु चाहींदमि। छो जरूरत कोने मां छा कयूं जरूरत कान्हे जमानो बढ़ती रहियो आहे। मां मिसेस गंगा मनवाणी पंहिंजे हस्बैंड मिस्टर अशोक मनवाणी खे मथे सॾु थी करणु चाहियां। अंकल हिकिड़ी ॻाल्हि है ॿुधायो। अच्छा गोकलाणी साहब मैडम श्रीमती गोकलाणी साहब सभिनी खां बढ़िया साड़ी तव्हांजी पिंक कलर जी रियल में और तव्हांजे कुर्ते लाइ लिखो पिया ॿुधायो। मां ज्योति गोकलाणी पंहिंजे मिस्टर खे गोकलाणी खे सॾु थी करणु। अच्छा गोकलाणी साहब वेलकम स्वागत है तव्हांजो। थैंक यू। भावना तेरी और सुभाणे चोरी। चौथी हाँ। तो चौथी कुछ खास ॾींहुं आहे छा? वैलेंटाइन डे अंकल। सही में? हाँ। वैलेंटाइन डे छो मनाईंदा आहिनि? ये प्यार करण वारनि जो ॾींहुं आहे। अरे वाह प्यार और प्रेम जो इजहार करण जो। हाँ। त असांजे अतिथियुनि खे मौक़ो ॾियूं कि प्रेम जो इजहार कनि पाण। बिल्कुल छो न। वाह भाई वाह ये तो ॾाढो बढ़िया तव्हां सुझाव ॾिनो त शुरूआत उतां ई कयूं जितां परिचय शुरू थियो। हाँ बिल्कुल। त सभिनि खां पहिरियों डॉक्टर देवानी साहब। जी। अचो डॉक्टर देवानी साहब थोड़ा स्टेज ते अॻियां अचो। कयो प्रेम जो इजहार कीअं था कयो हाणे हिन उमिरि में? ये थोड़ी चवणो आहे न गुल्ली में हा तो कुछ खबर पए छा चयो तव्हांखे जेको तव्हां चयो पेपर में न छापण जी शर्त। अरे टीवी ते हलो तो पूरी दुनिया में नेट ते वेंदो इंटरनेट ते तव्हां
बकवादी का लगा जमानो मर्जी आ रहा असां भाई अञा 25 साल प्यार में बिताईंदा आहिनि। वाधायूं हुजनि, धन्यवाद। जोरदार तालियूं। अचो मेहमानी साहब हेॾे अचो अॻिते थोरो। मेहमान साहब इलाही शर्मा आहिनि। न मेहमानी साहब एक्सपर्ट आहिनि हिन कमनि में। तव्हांखे ख़बर कान्हे तव्हांजी मुलाक़ात घटि थी थिए हाणे तव्हांजी चुस्ती, लेकिन तव्हांजी मुलाक़ात हिन मामले में घटि थी थिए। असांजी सुभाणे मैरिज एनिवर्सरी आहे। अरे वाह, वाधायूं साईं। वो तो पार्टी पक्की आहे। मेहमानी साहब आयोजन समिति और कलाकारनि जी पार्टी पक्की आहे सुभाणे। असां सुभाणे सभिनी खे इनवाइट था कयूं अची पार्टीअ में शामिल थियो। 72 गोविंद गार्डन। वाह साईं वाह। ॾिसो इहे अथव अखंड सिंधु संसार जे कार्यक्रम में अचण जा फ़ाइदा। पार्टी भी मिले थी पई। अचो संतानी साहब। संतानी साहब कीअं इज़हार कीअं कबो आहे प्यार जो? सिर्फ़ु गुल ॾियणो थोरी आहे। मुंहिंजो प्यार शुरू खां बेटा इधर देखो सामने। अचो हाणे अंकल हीअं न रहणो आहे, शब्दनि खां इज़हार करे ॿुधायो सभिनीनि खे। खामोशी सां त हमेशह कंदा रहंदा आहियो न। वाह साईं वाह। वाह 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 वाह। गोपरियाणी साहब भागन में आ रहा है ना सब जी। अच्छा के रहा इन आयो हाणे ॿुधाए हेॾो मौक़ो मिले तो कॾहिं बि घबरायो था पिया। वरी जिंदगी में हेॾो मौक़ो कॾहिं मिले न मिले कहिड़ी ख़बर आहे। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा न कोई है न कोई जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा। ताड़ी बजाना कंजूसी का काम है। मानो फेवरेट सॉन्ग है पल पल दिल के पास तुम रहती हो। थैंक यू भैया। फेवरेट सॉन्ग तो था भावेला गालो भी तो खड़ी। अचो भाई श्रीमती शावानी, श्रीमती जगदीश शावानी असांजी भाजाई है भाई। अरे नई नई स्टाइल ॾिसो न अॼु जे ज़माने जा माण्हू न हाणे ताईं पुराणे ज़माने जा माण्हू तव्हां ॾेढा। पेक फुल जेके हवा जी ज़रूरत हुई मां खोले करे पंहिंजी भागनी खे समर्पित थो कयां। न वारनि में लॻाया ऐं हिकु कमिटमेंट थो कयां। अॼु खां वठी मां हिकिड़ी ॻाल्हि जी आदत ॿुधण जी ख़ासि तौर सां उहा मां छॾंदुमि, कोशिशि कंदुमि छॾे छॾा। पहिरियों ॿुधण जी आदत हुई हेॾा होॾा करके, हाणे ॿुधंदुमि, ॿुधण जी कोशिशि कंदुमि कि हेरा जगदीश भाई काथे आहे, जगदीश लाल किथे आहे। अच्छा भाई बनवानी साहब आयो नंबर आयो मेरा आयो जो व्यवस्थापक है ना। प्रीत असांजी आहे पुराणी जन्म जन्म जो नातो। वाह साईं भाई हेॾो पक्का सिंधी। अच्छा अरे मां ज्ञानचंद लालवानी जी ले गए। हाँ अंकल तव्हां कीअं रही था सघो? आंटी खे
भाई आयो जगह अगर ये कम करना तो अच्छी चीज नाराज थी हैं बाबा। अरे घर में अच्छी चीज का तो पूछो कहीं कोई प्रॉब्लम हां खबर है पक्का झगड़ो नहीं हो। हां ये अच्छे धंधे में झगड़ो नहीं सही में ना आड़े नहीं हो ना माइक में भाई कुछ माण्हू ॻाल्हाए करे चवंदा आहिनि कुछ बिना ॻाल्हाए ई सभु व्यक्त करे छॾंदा आहिनि। मां त बिना ॻाल्हाए सभु व्यक्त करे छॾियो न अञा ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे या कोई? हां सभिनी खे चयो कि कुछ न कुछ चई करे व्यक्त कयो। तव्हां बि त खणी कयो हाणे। मां चयो अगर तव्हां न ॿुधो त तव्हांजी ग़लती आहे। दिल जी ॻाल्हि दिल वारे ॿुधी वठती। दिल वारे ॿुधी वरितव त हाणे सभई वेहींदो त असांजे कलाकारनि खे मौक़ो ॾियूं। सभिनी लाइ हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं।